सिंधी तोखे रोटरी मैरिज ब्यूरो ते भरोसो न आहे छा? सिंधी तोखे असां ते भरोसो न आहे छा? सिंधियुनि जा ॿार आहिनि सुहिणा, सुहिणनि खे मिलंदियूं सुहिणियूं, पैसनि जो न आहे हिते कोई झोल। सिंधी तूं हिते अची रिश्ता ॻोल्ह, विच वारनि जी बंदि थी वई आहे गेम गेम, रोटीअ खे मिलियो आहे फेम फेम, पैसनि जो न आहे हिते कोई झोल। सिंधी तूं हिते अची रिश्ता ॻोल्ह, रोटीअ जो सिंधी मैरिज ब्यूरो आहे ख़ासि ख़ासि, सभिनी जा कार्ज थियनि था रास रास, पैसनि जो न आहे हिते कोई झोल। सिंधी तूं हिते अची रिश्ता ॻोल्ह, सिंधी तोखे असां ते भरोसो न आहे छा? न आहे छा? न आहे। दोस्तो, हे रोटरी सिंधी मैरिज ब्यूरो रोटरी क्लब उल्हासनगर मिड टाउन जे तरफ़ां हलंदो आहे हर आर्तवार ते सुबुह जो 11 खां 1 ताईं ऐं फर्स्ट फ्राइडे ते शाम जो 5 खां 7। हिते असां पोयनि 16 साल खां ही मैरिज ब्यूरो हलाईंदा आहियूं। मां सभिनी सिंधियुनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिते अची करे पंहिंजे ॿार जा नाला लिखायो। जेतिरा मैक्सिमम माण्हू लिखियल हूंदा त ओतिरनि मैक्सिमम माण्हू जा ते कम थींदा। असांखे हिकिड़ी रिक्वायरमेंट हूंदी आहे, हिकिड़ो ॿार जो हिकिड़ो फोटो खपंदो आहे 4x6 जो ऐं 100 रुपया रजिस्ट्रेशन चार्ज हूंदी आहे। शादी खां पोइ असां काई बि चार्ज न वठंदा आहियूं। त सभिनी खे अर्ज़ु आहे त हिते अची करे पंहिंजे ॿार जा नाला लिखायो। जय झूलेलाल।